الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهديه الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وحبيبنا ونبينا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان ونعوذ بالله من الشيطان الرجيم وإذا سمعوا ما أنزل إلى الرسول ترى أعينهم تفيض من الدمع مما عرفوا من الحق يقولون ربنا آمنا فاكتبنا مع الشاهدين ونعوذ
أعوذ بالله من الشيطان الرجيم لو أنزلنا هذا القرآن على جبل لرأيته خاشعا متصدعا من خشية الله وتلك الأمثال نضربها للناس لعلهم يتفكرون صدق الله المولانا العظيم गोठ मीर मोहम्मद सियाल जा बाशऊर मुसलमानों सभिनी खे अर्ज़ थो कजे त दिल जे गहराईअ सां पंहिंजे साईं जे मथां दरूद शरीफ़ पढ़णु फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम, अजो की रात 27 रमज़ानुल मुबारक जी रात आहे। 16 मार्च 2026 तहां असां मोहतरम मुकरम जनाब हाफिज़ शकील अहमद सियाल साहब जे ख़त्मुल क़ुरान मजीद जे मौके ते सॼा 30 सिपारा जंहिं तरावी नमाज में पढ़ी मुकम्मल कया, जो मां पढ़ण वारे कारी साहब के ॿुधण वारन के इन गाल ते मुबारकबाद पेश करियां थो। या उन्हनि जे लाइ सभिनि जे लाइ सआदत जी ॻाल्हि आहे। क़ुरान मजीद जो पढ़ण जहिड़ो सवाब आहे तेड़ो ॿुधण भी सवाब आहे।
जेतिरो सवाब तरावी नमाज में क़ुरान मजीद पढ़ण जो हाफ़िज़ साहब खे मिलियो, इंशाअल्लाह जेॾो रब रहमान सखी आहे ओॾी उमेद आहे त ओॾो ई सवाब रब रहमान ज़रूर बि ज़रूर ॿुधण वारनि जे खाते में भी लिखायो हूंदो। इमाम साहब जो दर्जो हुअं ई वधीक आहे। ग़लती अचण या भुलिजी पवण इहा का हाफ़िज़ुल क़ुरान मजीद जे लाइ ऐब जी ॻाल्हि नाहे। नबी आदम अलैहिस्सलाम जे लाइ भी रब तबारक व तआला कंहिं मौक़े ते फरमायो फनसिया आदम, आदम खां वेसर थी पई। नमाज में प्यारे नबी साईं खे 4 रकातूं पढ़णियूं, साईं जन 2 पढ़ी करे सलाम फेरायो। साहिबन अर्ज़ कयो साईं भला नमाज घटिजी वई आहे छा? पाण फरमायूं न, जंहिं साईं तव्हां 2 पढ़ायूं। प्यारे आका साईं फरमायो मां 2 पढ़ायूं, चई साईं तव्हां 2 पढ़ायूं। पाण साईं जन फरमायो मां भुल थी वई, मां वेसर थी वई। सो हिते साईं जन फरमायो अना बशरुम मिस्लुकुम, मां भी तहां वांगुरु इंसान आहियां। जीअं तहां खां वेसर थींदी आहे त मां भी भुल सुल थी सघे थी वञे त मूंखे ॿुधाईंदा कयो, बाक़ी हुकुम तब्दील नाहे थियो। पोइ जेकॾहिं कंहिं कारी साहब खां तरावीह में का भुल थी वञे त इहा का ऐब जी ॻाल्हि नाहे। जेॾो जंहिंजो पक्को क़ुरान मजीद हूंदो आहे, जंहिं वक़्तु हुनखे इहो ख़्यालु ईंदो आहे त मां वाह जो पक्को थो पढ़ां, उन टाइम ते हुनजी वीचारे जी ग़लती अची वेंदी आहे। हिन गुमान में जॾहिं वेंदो आहे न उते के हुफ़ाज़ इकराम खे जिन आयतनि मुबारकनि में जिन रुकुन में घणी दिलि जाइ हूंदी आहे, हिते ग़लती न ईंदी वीचारनि जी, उन में भुल छुल थी वेंदी आहे। छो जो इहो पढ़ण वारे हाफ़िज़ साहब जो कमाल नाहे, इहो उन्हीअ साईं जो कमाल आहे जो हेतिरीअ दिलि में 30 सिपारा मां पाए वरी लफ़्ज़ बा लफ़्ज़ पढ़ाए थो। जेतिरियूं भी मुबारकूं ॾिजनि हाफ़िज़ साहबनि खे, घटि न, वीचारा ॾाढी महिनत कंदा आहिनि मुसले ते बीहण जे लाइ। उन्हनि खे रकातनि जो भी बार हूंदो आहे, वीचारनि खे सजदनि रुकन खां पोइ थी वरी उन जाइ तां पढ़ण जो भी फ़िक्र। पर इहो प्यारे पैगंबर जो मौजज़ो आहे। दुनिया में नंढे में नंढो रिसालो भी कंहिंखे अहिड़ो यादि न हूंदो आहे जहिड़ो क़ुरान मजीद लफ़्ज़ बा लफ़्ज़ क़ुरान मजीद इमाम साहब हाफ़िज़ साहब तरावीह में लफ़्ज़ बा लफ़्ज़ पढ़ंदा आहिनि। ईअं महसूस थींदो आहे ॼण सॼो क़ुरान मजीद मिहराब में लिखियो पियो अथनि।
बाक़ी कलाम पाक में हैबत ज़रूर आहे जॾहिं उहा कैफ़ियत तारी थी वेंदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी तव्हांखे अर्ज़ु कयां त दुनिया में को कमु एॾो ॾुखियो न आहे जेॾी तरावीह नमाज़ पढ़ाइणु ॾुखी आहे। ॾींहुं राति हाफ़िज़ साहबनि खे क़ुरान मजीद जे क़ारी साहबनि खे तरावीह नमाज़ में जेका मंज़िल पढ़णी हूंदी आहे उनजो फ़िक्रु हूंदो आहे। जेतिरो पढ़ंदा चवंदा अञा घटि आहे। हिकिड़ो ॿियो ख़ुशि मिज़ाजी में चए साईं होॾे गुसल खाने ॾे वञा थो विच ॾे ज़बान खे ॾंदनि में फासायूं थो वञा। दिमाग़ हले थो त मतां हिन आयतुनि में भुल थिए त पढ़ां, मतां हिननि में भला हिननि खे बि ॾिसी वठां। इहा वॾे कमाल जी ॻाल्हि आहे, इहा का मामूली ॻाल्हि न आहे। संदन जे वालिदैन माजिदैन जे लाइ बि वॾी ख़ुशीअ जो बाइस आहे। सालिहन दीनदारनि जी सिफ़तुनि में हीअ बि सिफ़त रब रहमान बयान कंदे फरमायो, चवनि था रब्बना हब लना मिन अज़वाजिना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियातिना क़ुर्रत अयुन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा। साईं असांजी घर वारनि खे असांजी औलाद खे बणाए असांजे अखियुनि जो ठार, चओ न सुभान। सुठो खाइण तंदुरुस्ती सेहत में भी ज़रूर ख़ुशी थींदी आहे। पर जॾहिं वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा, इन लफ़्ज़नि मुबारकनि ॾे नज़र थी वञे त मुफ़स्सिर फरमाइनि था त इन मां इहा मुराद आहे जो पंहिंजे औलाद खे पंहिंजे घर जे भातीअ खे अमल सालिह कंदे ॾिसे, नमाज़ पढ़ंदे ॾिसे, क़ुरान मजीद पढ़ंदे ॾिसे, पोइ नेकोकार सालिह बानुअ खे छड़ो पंहिंजो फ़िक्रु न हूंदो आहे, पंहिंजे पाड़े वारनि जो बि फ़िक्रु हूंदो आहे, ॻोठ वारनि जो बि फ़िक्रु हूंदो आहे, घर वारीअ जो बि फ़िक्रु हूंदो आहे, बचनि जो बि फ़िक्रु हूंदो आहे। जॾहिं बचड़नि घर वारनि खे नमाज़ पढ़ंदे तिलावत कंदे ॾिसंदो आहे त नेकोकार बाने जी दिलि ऐं अखियूं ठरी पवंदियूं आहिनि। वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा। अल्लाह साईं, ओ अल्लाह साईं, असांखे उहा मंज़िल नसीब कर दीन जे मामले में, परहेज़गारी जे मामले में, जो असां माण्हुनि जा इमाम थी वञूं। माण्हू रहनुमाई वठणु अचनि असां,
एडी असांजी मंज़िल नसीब फरमा। हुआ का वॾी मंज़िल जी तलब करण या उहदे जी तलब करण या मोमिनन जी सिफ़त ही नाहे। मां नथो चवां, पाण चयो थी। पुछा कयो लिखियो पियो आहे तिल्क दारुल आखिरह, तिल्क दारुल आखिरतु नजअलुहा लिल्लज़ीन ला युरीदून उलुव्वन फिल अर्ज़ि वला फसादा वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। ओ वाह आखिरत, वो घर बेश्त वारो, वो ॾींदासीं असां उन्हनि खे जेके तलब न कंदा आहिनि उलूवन फिल अर्ज़, वॾे उहिदे जी, कुर्सीअ जी, घणनि ॾोकणनि वारी सीट जी, ऐं ज़मीन में फ़साद करण खां लहराईंदा, सब जो ख़ैर। वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन, साफ़ लफ़्ज़नि में फरमाए अहिड़नि माण्हुनि जे लाइ मां अॻे जहान में भलाई रखी थी मां। उहा तलब बि थी वई, हीअ तलब बि थी वई, हीअ तलब बि थी वई, इल्म जी तलब बि थी वई। अजवा जो बाबू साहब साईं कारी शकील साहब जो ख़ुशी महसूस कंदो हूंदो, पर अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हे त वॾो ख़ुशीअ जो मौक़ो आहे। पुछा कयोसि हर निमाज़ ते जॾहिं पुटले खे अॻियां ॾिसंदो आहे ख़ुशी थींदी हूंदसि, हर निमाज़ ते। तव्हां बि सभई जो इरादो कयो त इंशाअल्लाह बचड़नि खे हे दॻु ॾेखारींदासीं, कयो था इरादो? ॾाढिया इंशाअल्लाह क़ुरान मजीद वारो दॻु ॾेखारींदासीं। वॾे तासीर वारो किताब आहे त क़ुरान मजीद आहे। अहिड़ो कंहिं शइ में तासीर न आहे जेॾो रब रहमान रहमत ऐं बरकत ऐं नूरानियत ऐं हिदायत वारे क़ुरान मजीद में तासीर रखणु फरमायो आहे। काॾे थो वञे साईं, काॾे? वरी जज़्बात में थो नज़र अचे, चेहरे जी कैफ़ियत मटियल आहे। हज़रत उमर साईं जी, काॾे साईं तूं काॾे थो वञे? चए नऊज़ बिल्लाह, मिठड़े मोहम्मद खे क़त्ल करण थो, कलमे खां पहिरियों। चए साईं भला उन्हीअ खे त क़त्ल करण जो इरादो कयो थी, सोलो कमु त न आहे। उनजा आशिक़ ऐं दीवाना उनखे सदाईं वरायूं वेठा हूंदा आहिनि। मूंखे परवाह ई न आहे, मां इरादो कयो आहे त बसि मुंहिंजो अटल फ़ैसिलो आहे, ॾिसां मूंखे केरु थो रोके। चए साईं तुंहिंजो जज़्बो बि पंहिंजी जाइ ते सही आहे, पर पहिरियों पंहिंजे घर जी त ख़बरगिरी लह, ख़ासि करे पंहिंजे भेण ऐं भेणीअ जी। दरवाज़े ते जो पहुतो त भेण जे क़ुरान मजीद रहमत ऐं बरकत ऐं हिदायत ऐं नूरानियत वारे क़ुरान मजीद जे पढ़ण जो आवाज़ कननि ते आयुसि। पढ़े थी ताहा
मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा दरवाज़ो जो खड़कियो बिना देर जे उन्हनि वरकड़ा लिकाया काथे संत हज़रत उमर साईं बीठो आहे। छा पिया पढ़ो, कहिड़ा वरक आहिनि, मुंहिंजे तबियत जे ख़िलाफ़ था वञो, मूंखे ॾेखारियो। साईं असां तोखे न ॾेखारियो। वरक कहिड़ा आहिनि, उहा शइ कहिड़ी आहे जेका तव्हां पढ़ो पिया, ॾेखारियो। ऐं खणी वतईं भेणवीअ खे, अहिड़ी मार ॾिनईंसि जो रतो शाण करे छॾे। न कुशी न कुशो, न ॿुधाए न ॿुधाए, वरकड़ा न कढे, वरी वतईं भेण खे चइबो कंदा। आख़िर उनजे जिस्म मां बि रत निकिती। दिल में ख़्याल आयुसि, इहो ख़्याल बि कंहिंजे तरफ़ खां आयो, चओ सभई अल्लाह जे तरफ़। हिदायत कंहिं वटि आहे? दिल में ख़्याल आयो, इहा भेण जेका मां जे मुंहुं करे नज़रूं खणी निहारे ई न सघंदी, हेॾी मार ॾिनी थमांसि, ॻाल्हि नथी उगड़े, वरक नथी ॿुधाए, वाह जो दीदा दिलेरी कई अथई। वरी जॾहिं मार खां कमु न थियुसि त वरी मोहबत जो हथ घुमाइणु शुरू कई, चट चाढ़णु शुरू कई। भला अदी, भला भेण, हलो मां तव्हांखे कुझु नथो चवां, बसि मां छॾियो, हाणे मूंखे ॾेखारियो, तव्हांखे कुझु न चवंदुमि, पक सम्झो, बसि मां तव्हां सां हे वाइदो थो कयां, मां तव्हांखे न चवंदुमि, वरक कढो। चईं साईं तूं पहिरियों गुस्सुल करिया, पोइ असां तोखे ॿुधायूं। ठीकु। हदीस मुबारक में अचे तो, रिवायतुनि में सूरत ताहा ऐं सूरत हदीद शरीफ जूं आयतूं मुबारक। भेण वरी रहमत ऐं बरकत वारे नूरानियत वारे किताब जूं पढ़ी ॿुधायसि। हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम। यह आयत मुबारक सूरह हदीद में आ, तॾहिं तो पढ़ा। सूरत हदीद जूं आयतूं मुबारक, कुछ आयतूं मुबारक सूरत ताहा जूं पढ़ी ॿुधायां त हज़रत उमर साईं जी अखियुनि मां पाणी वही आयो, दिलि कुंवरी थी वई, चओ न सुभान अल्लाह। हूअं बि त साफ़ लफ़्ज़नि में फरमाई सुम्म तलीन जुलूदुहुम व क़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह। इन जे तिलावत सां जुलूदुहुम व क़ुलूबुहुम, खल भी नरम थी पवंदी आहे, दिल भी नरम थी पवंदी। अखियुनि मां पाणी वही हलियो, अंदर में ईमान जो नूर पैदा थी पियो, ईमान जी बिजली हली आई, ईमान जो बल्ब ॿरी पियो। बिना देर जे जेको क़त्ल जा इरादा कयूं वञे तो, वो कुरान मजीद ॿुधण खां बाद में मिठड़े मोहम्मद जो ग़ुलाम बणजण जो इरादो फरमाए चुको।
दुआ बि साईं जन घुरी एक सबब उहो, ॿियो सबब रहमत वारे क़ुरान मजीद के बनाए। कलमे पढ़ण वारन के मक्के वारा मुशरिक ज़दो कोब कंदा हा, तकलीफ़ूं ॾींदा हा, इज़ाब ॾींदा हा, ॾाढ मुड़सी ॾेखारींदा हा, तकबर ऐं गुरूर सां पेश ईंदा हा, ज़ुल्म ऐं जबर कंदा हा। साईं जन पंहिंजनि खे घुराए सभिनी खे चयो बा कलमे पढ़ण जे करे ईमान आणण जे करे तव्हां सां विढ़नि था मुशरिक काफ़र, तो मां तव्हांखे इजाज़त ॾियां जाते तव्हां पंहिंजी जान महफ़ूज़ सम्झो भली ओॾे वञो। वो ॿ हिजरतां मुसलमाननि जूं हबश ॾांहुं थियूं, ॿ हिजरत। हिक मर्तबे त अहिड़ा मुशरिक ऐं काफ़र मशरिया टोलो ठाहे नजाशी बादशाह सां मिलण विया ऐं हे दहशतगर्द, हे गद्दार, हे हेड़ा तेड़ा माण्हू, इन्हनि खे तुंहिंजे मुल्क में पनाह थी मिले छो? कहिड़ा दहशतगर्द आहिनि, कहिड़ा गद्दार। ऑर्डर जारी थियो, बिना देर जे माण्हू पेश कया विया। चई हे माण्हू आया आहिनि तव्हांजे पासे ॾांहुं, ते कहिड़ा ॾोह करे आया हो? चईं ॾोह त के न कया आहिनि। उते हिकिड़ो नबी आहे जंहिं सोहणे जो नालो आहे मुहम्मद सल्लल्लाहु। उन दावत ॾिनी, असां दावत क़बूल कई। उन दीन सम्झायो, असां दीन सम्झूं था। असां सम्झो आहे उन जे हुकुमनि ते अमल था कयूं। हे तंहिं ते ॿिया था चिड़नि। उन ते रब महिरबानी कई आहे, क़ुरान नाज़िल फरमायो अथई त असां उहो क़ुरान मजीद पढ़ंदा आहियूं, हे न पढ़णु ॾींदा आहिनि असांखे उन इजाज़त ॾिनी जाते जान महफ़ूज़ सम्झो ओॾे वञो। हिन ज़ालिमनि खां, हिन जाबिरनि खां तव्हां भली जाते तव्हां अमुन सम्झो ओॾे रवाना थी वञो। साईं ॿियो कुझु बि न, हिन जे ज़ुल्मनि खां तंग थी असां हेॾे आया। हिननि वरी बड़बड़ शुरू कई त बादशाह सलामत पंहिंजे कुर्सीअ जे ताक़त खे इस्तेमालु कंदे लफ़्ज़ ई हिकु चइनि त सिर्फ़ु चुप करे वेही रहो बस। ईमान आणण वारनि खे, हिजरत करण वारनि खे फरमाए भला उहो कहिड़ो क़ुरान मजीद आहे जेको तव्हांजे नबीअ ते नाज़िल थियो आहे, जेको तव्हां पढ़ंदा हो। तंहिंमें हज़रत जाफ़र तयार बि हो, जेको हज़रत अली साईं जो भाउ हो, जंहिं बिना देर जे रहमत ऐं बरकत वारे क़ुरान मजीद जे सूरत मरियम मंझां तिलावत शुरू कई। बादशाह जन मूंखे ॿुधायो, मां बि त ॿुधा। पढ़े दो काफ़ हा या ऐन साद। मां पढ़ा मेखड़े जो पुटु साईं अब्दुल रज़ाक मेखे जो, तब तव्हांजे दिल ते क़ुरान मोहर थो हणे, हीअं पाण ई था चओ सुभान अल्लाह। जॾहिं हज़रत अली साईं जो भाउ पढ़ंदो हूंदो क़ुरान त छा मंज़र हूंदो। ज़िक्र रहमत रब्बिक अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदाअन ख़फ़िया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रअसु शैबा वलम अकुम बिदुआइक
बिशक़िया। रहमतें बरकतें नूरानियत वारे कुरान मजीद जो मींह तो वरसे हज़रत जाफ़र तैयार जी ज़ुबान मुबारक मां पढ़ंदो तो वञे, बादशाह जी दिल नरम थींदी थी वञे, दिल नरम थींदी थी वञे, अखियुनि मां पाणी वहंदो थो अचे। हज़रत जाफ़र तैयार साईं चंद आयतूं मुबारक पढ़ियूं ॾिठईं त बादशाह जी दिल नरम थी वई आहे, अखियुनि मां पाणी थो वहे। त जॾहिं पढ़ी बस कयईं त ईमान जो नूर पैदा थी पियो। मुशरिकनि ऐं काफ़िरनि खे चयईं, हेड़े क़ुरान मजीद ॿुधण खां बाद में बि तव्हांखे ईमान दिलनि में पैदा न थिए, हैफ़ा तव्हांजे हालत। मां थोरियूं आयतूं ॿुधियूं आहिनि त मूंखे ईमान पैदा थी पियो आहे। निकिरो तरिजो, तव्हां ज़लील ऐं ख़्वार ॿीहर हेॾे रुख न कजो। पंहिंजनि वज़ीरनि खे बि चईं त हेड़ो क़ुरान मजीद ॿुधी मां नथो बीह सघां, मां कलमे पढ़ण लाइ तयारु आहियां, तव्हां में बि जेको तयारु थिए त इजाज़त अथव। हीअ जेको तव्हां मुसल्ले ते कारी साहब क़ुरान मजीद पढ़ियो, इन में वॾो असरु आहे। वॾे तासीर वारो किताब आहे। 70 गैर मुस्लिम आया साईं जन ॾे। साईं ॿुधो आहे तूं दावत थो ॾे इस्लाम जी, पंहिंजे बारे में चईं थो मां नबी आहियां, असांखे बि त ॿुधाए। साईं जन कुझु दीन जा रुकन ॿुधाइण खां बाद में हदीस मुबारक में अचे थो, साईं जन सूरत यासीन मुबारक जी तिलावत शुरू करणु फरमाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। चंद आयतूं मुबारक साईं जन पढ़ी ॿुधायूं, 70 जा 70। हा 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 चओ न सुभान अल्लाह। माण्हू कॾहिं कॾहिं मोहबत में चवंदा आहिनि, साईं तव्हां क़ुरान मजीद पढ़ंदा आहियो त असांजी जान जा वार उभा थी वेंदा आहिनि ऐं असांखां हीअं सिसराटियूं बि निकिरंदियूं। साईं मेखो साहब पढ़ंदो रहमतुल्लाह अलैह बि ईअं थींदो। अब्दुल बासित रहमतुल्लाह अलैह कारी साहब पढ़ंदो हो बि। मां पढ़ियुमि त साईं जन कंहिं गैर मुल्क में विया, जहाज़ तां लथा त को सुञाणे न पियो। पोइ वरी कंहिं मथां ई जाइ ते वेही करे क़ुरान मजीद मिठी आवाज़ सां शुरू कयईं त वञनि पिया गैर मुस्लिम वेहंदा। कुझु आयतूं मुबारक जो हीअं ठाहे मिठड़ी आवाज़ सां पढ़े त उन ई जाइ ते 70 काफ़र कलमो पढ़ी मुस्लमान थिया। चवंदा वाह जो क़ुरान ॿुधायो अथई, वाह जी मिठी ॿोली आहे, वाह जो मिठो अंदाज़ आहे। मां हिकिड़े रिसाले में पढ़ियुमि त शेख अब्दुर्रहमान सुदैस साहब जो को ज़मानो हो, को टेम हो, अहिड़े अंदाज़ सां पढ़ंदो हो जो माण्हुनि में गशी तारी थी वेंदी, माण्हू बेहोश थी हलंदे तरावियुनि में किरी पवंदा ऐं केतिरनि खे ई अटैक पइजी विया। पोइ हज़रत अब्दुर्रहमान सुदैस खे कमेटीअ वारनि ऐं इंतिज़ामियारनि अर्ज़ु रखियो त साईं अहिड़े अंदाज़ सां बि न पढ़िजो माण्हुनि जी दिलि पचाए न सघे।
माण्हू किरी था पवनि तुंहिंजे क़ुर मजीद पढ़ण सां तरावीहनि में ॾोटियूं ॾेई। हाणे अंदाज़ो कयो जॾहिं रहमत ऐं बरकत वारो क़ुर मजीद मिठड़ो मोहम्मद पाण पढ़ंदो हूंदो छा कैफ़ियत ठहंदी। जंहिं ते वही नाज़िल थिए सिधी साईं, जेको दादलो रसूल हो रब रहमान जो, तंज़ीलुम मिर रब्बिल आलमीन नज़ल बिहिर रूहुल अमीन अला क़ल्बिक। वही जे ज़रिए जिब्राइल अमीन जे ज़रिए नाज़िल थियो जंहिंदे क़ुर मजीद अहिड़ो त वरी पक्को साईं जन तकड़ा भेरा कढनि। महबूब छो थो कढे चई साईं मतां मूंखों आयत मुबारक ख़दशो थींदो आहे त वरी यादगिरो लही वञे। ओ महबूब इन बारे में परेशान थींदो ई न कर सनुक़रिउक फला तंसा इल्ला मा शा अहिड़ो तुझे सीने में मां क़ुर मजीद महफ़ूज़ कंदुसि। मुंहिंजा महबूब जो तोखां क़ुर मजीद विसरंदो ई न। हिकिड़ो चकर जिब्राइल अमीन कननि ताईं आंदो मुबारकनि ताईं त बसि महफ़ूज़ थी वियो। यासीन मुबारक जूं आयतूं मुबारक तिलावत फरमाइनि। ॾिठूं त ज़ारो क़तार 70 ग़ैर मुस्लिम रोअण शुरू थी विया। बयान आहे उन्हनि भलारनि जे बारे में भी। रहमत ऐं बरकत वारे क़ुर मजीद में लिखराए छॾे वइदा समिउ 7 सिपारे जे मुंड में वइदा समिउ मा उनज़िल इलर रसूल तरा अयुनहुम तफीज़ु मिनद्दम। बुधो जने उन्हनि रहमत ऐं बरकत वारो क़ुर मजीद तफीज़ु मिनद्दम ज़ारो क़तार रोअण लॻा। अखियुनि मां पाणी वही पियुनि। चवंदा यक़ूलून रब्बना आमन्ना फक्तुबना मअश्शाहिदीन। साईं असां ईमान आंदो आहे, असां मञो आहे, असांखे लिखी छॾ तूं। ईमान आणण वारनि में असां ईमान प्यारे नबी साईं जे ज़ुबान मुबारकनि मूं क़ुर मजीद ॿुधण सां असांजियूं दिलियूं तब्दील थियूं। एॾे तासीर वारो किताब क़ुर मजीद तव्हांखे मिलियो आहे। तव्हां तरावीहनि में ॿुधो आहे, तव्हांजे घरनि में पियो आहे, मस्जिद शरीफ़नि में पियो आहे। साईं फजर जी नमाज़ पढ़ी मक़ाम नख़ल ते क़ुर मजीद पढ़ियो। वइज़ सरफ़ना इलैका नफ़रम मिनल जिन्नि यस्तमिऊनल क़ुरआन फलम्मा हज़रूहु क़ालू अंसितू
फलम्मा क़ुदिय वल्लौ इला क़ौमिहिम मुन्ज़िरीन। जिन्हनि ॿुधो त जिन्हनि जे बि ईमान आणण जो ज़रियो बणिजियो रहमत वारो क़ुरान मजीद, उहा ॾिंगी मख़लूक उन्हनि खे बि क़ुरान मजीद जी ॿोलीअ मुतासिर करे विधो। मिठड़े मोहम्मद जी ज़ुबान मुबारक मां रहमत वारो क़ुरान मजीद ॿुधूं त क़ुरान मजीद चए थो वल्लौ इला क़ौमिहिम मुन्ज़िरीन। जॾहिं उहे मोटी विया क़ुरान मजीद ॿुधी त पोइ उते पिया वतन तबलीग कंदा, उते पिया वतन माण्हुनि खे सम्झाईंदा, ड्रेजारींदा, तारफ़ कराईंदा। एॾे तासीर वारो किताब आहे क़ुरान मजीद। हो अबू सुफ़ियान साईं बाद में मुसलमान थे, अबू जहल जंहिंखे आख़िर ताईं हिदायत न मिली, अखनस, इहे टई मक्के पाक में जॾहिं संजन राति जो पंहिंजे घर मुबारक में तिलावत कंदा हुआ त माण्हुनि खां लिकी छपी हीअं ऊंटार करे को कहिड़ी कुंड में वही, को कहिड़ी कुंड में वही मिठड़े मोहम्मद जो क़ुरान ॿुधंदो। हिकिड़ी राति जो जॾहिं साईं क़ुरान मजीद तिलावत फरमाए बस कई उथिया त टई आमने सामने थी पिया। हिक ॿिए खे ॾिसी ॾाढो शर्मायूं, तूं छाजे लाइ, तूं छाजे लाइ, चई तूं छाजे लाइ। वरी पाण में चऊं यार पकी ॻाल्हि इहा आहे जो ॾींहं जो जंहिंखे वतंदा आहियूं लफ़्ज़ कढंदा, जंहिंजे लाइ असां घटि वधि ॻाल्हाईंदा वतंदा आहियूं, जंहिंजी मुखालफ़त कंदा आहियूं, हुनजे पढ़ण में कशिश ई एॾी आहे जो राति जो लिकी छपी हुनजो क़ुरान मजीद था ॿुधण अचूं। हिक ॿिए खे ॾाढो टोकियूं, मलामतां कयूं, चई बसि अॼु खां पोइ वाइदो था कयूं वरी न ईंदासीं। लिखियो पियो आहे किताबनि में, हिकु बरात गुज़ारियऊं दिलि झले करे, पर पाण वरी बि न झले सघिया, वरी आया, वरी साईं तिलावत करे बस कई त वरी टई आमने सामने थी पिया, पर हिक ॿिए सां लफ़्ज़ ई न ॻाल्हायऊं, शकी थी करे हलिया विया। जेको हुननि में अखनस हो सुबुह जो वियो अबू सुफ़ियान खे चई साईं होॾो वतो था तव्हां ॾींहं जो ॿियूं ॻाल्हियूं कंदा, राति जो लिकी था ॿुधो, पाण माण्हुनि खे झलियो था न ॿुधो। लिखियो पियो आहे त लफ़्ज़नि ढरनि सां अबू सुफ़ियान एतिरा लफ़्ज़ चया त मुहम्मद सचो आहे। पर असांखे सरदारनि ऐं पगनि ऐं मजबूर करे विधो आहे। हितां वरी अखनसो थी अबू जहल ॾे वियो, कि सॼो ॾींहुं वते थो मुखालफ़त कंदो, सॼो ॾींहुं माण्हुनि खे वते थो वर्गलाईंदो, पर लिकी थो ॿुधे क़ुरान मजीद। अबू जहल चयो इन्हनि जो कबीलो ऐं असांजो कबीलो ॿियो ॿियो आहे, असां हर कम में इन कबीले सां मुक़ाबिलो कयो आहे। जेको बि इहे कमु कंदा आहे, सदका घणा कनि था, असां बि घणा कयूं। हे माण्हुनि खे घर ठाराए ॾियनि त असां बि घर ठाराए ॾियूं। हे जंग में टाइट ते ॾेखारनि त असां हिननि जे मदे मुक़ाबिले ईंदासीं। बराबर इहा ॻाल्हि सही आहे जो असां हर कम में इन कबीले सां मुक़ाबिलो कयो आहे, पर मिठड़ो मोहम्मद जे लाइ चएं त मोहम्मद उहो क़ुरान मजीद थो पढ़े जो मुक़ाबिले में को आणे ई नथा सघूं।
न को असां वटि अहिड़ो माण्हू आहे जो इहा दावा करे, न को उन में कंहिं में अहिड़ो हाल था समयूं जो अहिड़ो क़ुर पढ़े जहिड़ो मिठड़ो मोहम्मद पढ़ंदो आहे। मां बि अर्ज़ कयुमि त दुश्मननि बि क़ुर मजीद जे तासीर खे मञूं, हक़ानियत खे मञूं। दुनिया जो को किताब अहिड़ो न हूंदो जो माण्हू पढ़ी मज़हब तब्दील करे। इहो रहमत वारो क़ुर मजीद आहे हिकिड़ो जंहिंजे पढ़ण सां माण्हू मज़हब तब्दील करे छॾे। हिकिड़े ग़ैर मुस्लिम खां पुछा कयूं त तुंहिंजे ईमान आणण जी कहिड़ी वजह आहे? चई साईं असां जेको बि किताब खणंदा आहियूं अॻ में तंबीह लिखियल हूंदी आहे त हिन में ग़लती थी सघे थी, हिन में कोताही थी सघे थी, थियल हुजेसि त ॿुधाइजो, हे ग़लतीअ खां पाक न आहे वग़ैरह वग़ैरह हिकिड़ी तंबीह हूंदी आहे। पर इहो वाहिद किताब नज़र आयो रहमत ऐं बरकत वारो क़ुर मजीद जंहिंजे मुंड में ई लिखियल हो ज़ालिकल किताब ला रैब फीह। हे जेको किताब हथनि में आहे ला रैब फीह, ग़लती त न आहे पर इन में को शुकूक शुबो ई न आहे। असां चवंदा आहियूं नी त मतां हीअ ॻाल्हि थिए ई थी, मतां हिन में मतां वारी ॻाल्हि बि न आहे। रहमत ऐं बरकत वारो क़ुर मजीद एॾो सचो किताब। मामून रशीद बादशाह गुज़रियो आहे, हर साल हर मज़हब जा उलमा घुराए मुनाज़रो कराईंदो। हिकिड़े दफ़े हिकिड़े यहूदीअ खे ॾिठईं त वॾी फ़साहत ऐं बलागत सां पंहिंजे दीन खे पेश कयईं ॻाल्हियुनि खे। हुनखे होशियारो सम्झई ज़हन में। जॾहिं मुनाज़र जो वक़्तु ख़तमु थियो त सॾु करे पाण सां विया आहिनि। पाण त मुस्लमान हो, उनखे जंहिं तुंहिंजियूं इहे सभु ॻाल्हियूं मां ॿुधियूं तूं ॾाढो होशियारु थो लॻे, पर मां तोखे इस्लाम जी कलमे ऐं क़ुर जी दावत थो ॾियां। उनखे हाली ॻाल्हि सम्झ में न आई, चए मां क़बूल नथो कयां, तुंहिंजी मर्ज़ी आहे, ज़ोर न आहे। मां त सभिनी फ़िरक़नि खे उलमान खे घुराए करे मुनाज़रो कराईंदो आहियां। मुंहिंजी दिलि घुरियो त तोखे दावत ॾियां इस्लाम जी। किताब में अचे थो, तारीख़ी किताब हवाला लिखिया पिया आहिनि त मामून रशीद साल खां पोइ मुनाज़रो करायो त साॻियो ई माण्हू आयो क़ुर मजीद जे ऐं इस्लाम जे सचे ऐं हक़ानियत जे दलील जा पियो वाइज़ करे। माण्हुनि खे क़ुर मजीद जे सचे हुजण जा वाइज़ ऐं दलील पियो ॿुधाए। हैरान थी वियो त मां सॾु करे बादशाह सलाम त हिक वारी कुर्सीअ ते बीहारे चयो, मां बि चवंदनि न हिनखे हाणे काॾों इहो वरी करण थो लॻो। यहूदी आलिम घुरायसि बाद में, चई ॾे हवाल कारगुज़ारी त ॿुधाए। जमात तबलीग वारा ॿाहिरि ॿुधाईंदा आहिनि कारगुज़ारी। हिन कारगुज़ारीअ में बि हिदायत जो नमूनो हूंदो आहे, जंहिंखे अलाह नसीब करे। चई साईं मां खे ईमान हीअं नसीब थियो, पंहिंजी कारगुज़ारी ॿुधाईंदे चई त मां तौरात लिखियमि 3 जुल्द। ॿाहिरां उन्हनि खे वॾो ख़ूबसूरत ठाहियुमि, पर कमियूं पेशियूं कयूं मान, अंदरि मां मटायो मान, सटायो मान। खणी वियुमि उन्हनि रहबरनि ॾे, आलमनि ॾे, चयोमांसि मां वठो, मूंखे हदियो ॾियो। हुननि में पढ़ियो ई न, ज़ाहिरी सूंहं सेविया ॾिसी मूंखे उहा वात घुरी रक़म ॾिनो। वरी चवंदमि मां इंजील शरीफ़ जा 3 नुस्ख़ा लिखिया, अंदरां उन्हनि खे बि मटायुमि सटायुमि। खणी वियुमि नसारा ॾे, आलमनि ॾे, उन्हनि बि ज़ाहिरी ॿाहिरीं चमक ॾिसी करे मूंखे वात घुरी रक़म ॾिनी। वरी चई त मां 3 नुस्ख़ा सॼा मां क़ुर मजीद जा लिखिया, अंदरां मटायो मान, सटायो मान। खणी वियुमि आलमनि हाफ़िज़नि ॾे, चयो मान रक़म ॾियो। उन्हनि जो केरु आहे? मां चयो ग़ैर मुस्लिम आहे। चई तो कीअं लिखियो आहे क़ुर मजीद?
जो मां अंदरि ॾोकड़नि कान लिखियो आहे जो हुननि जो असां तोखे ॾोकड़ बराबरि ॾींदासीं पर 2-3 ॾींहं असांखे ॾे त असां हिननि खे पढ़ी ॾिसूं। मूंखे वरी जेको टाइम ॾिनो मां उन टाइम ते वियुमि। मां जेका जेका मां वधि घटि ॻाल्हि कई या आयतूं मुबारक छॾियूं या वधायूं सभु मूंखे नोट करे ॿुधायूं त इहे ग़लतियूं करे आयो आहियां तोखे कीअं रक़म ॾियूं इहो जुर्म बि कयो थी। पोइ फरमाए त इन शइ मुंहिंजे दिलि में ईमान पैदा कयो त हुननि खे मां मटायमि उहो मटिजी सटिजी विया। इहो वाहिद किताब आहे जो रब फरमायो आहे त हिन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो मां रब रहमान पाण खणी छॾियो आहे। साईं मां मञुमि इन ॻाल्हि में जो हुननि उभार न कई। 3 ॾींहंनि खां बाद में सभु मूंखे नोट करे ॿुधायूं मोटाए बि ॾिनऊं। पोइ मां चयुमि त बराबरि इस्लाम मज़हब सचो मज़हब आहे क़ुरान मजीद सचो किताब आहे। ॿिया जेके बि सभु मटिजी सटिजी विया उन्हनि जे सचाईअ जा कसम नथा खणी सघजनि पर क़ुरान मजीद बराबरि सचो आहे मटियो सटो ई न आहे। जीअं रब रहमान नाज़िल फरमायो ओड़ो ई क़ुरान मजीद मौजूदु आहे। तॾहिं त रब रहमान पाण फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। ॾाढा चओ अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। चिंबड़ंदव सचे क़ुरान मजीद खे। भलारो महीनो गुज़रियो थो वञे रमज़ान ऐं क़ुरान रमज़ान शरीफ़ क़ुरान शरीफ़ इन्हनि जो गहरो तालुक़ आहे छो जो हिन महीने में क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो आहे। माण्हू खे घुरिजे त हे महीनो हवाले ई क़ुरान मजीद जे करे सॼो महीनो असांखे क़ुरान मजीद खे सम्झणु घुरिजे सम्झी पढ़णु घुरिजे। क़ुरान मजीद जे तर्जुमे खे पढ़िजे क़ुरान मजीद जी माना खे सम्झिजे क़ुरान मजीद जे अंदाज़ खे सम्झिजे उलमानि जी वेझड़ाई कजे। इहो क़ुरान मजीद आहे जेको असांखे क़बर रोशन करे ॾींदो ऐं रब रहमान सां मिलाईंदो। रब तबारक व तआला रहमत वारे क़ुरान मजीद में फरमायो लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबल लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह वतिलकल अम्सालु नज़रिबुहा लिन्नासि लअल्लहुम यतफक्करून। नाज़िल कया हाँ जबलनि ते त उहे बि रेज़ा रेज़ा थी वञनि हा दॿिजी वञनि हा टुकड़ा टुकड़ा थियनि हा खाशिअन मुतसद्दिअन छाजे करे ते मिन खशियतिल्लाह। उलमा फरमाईंदा त जेतिरो दिमाग़ शूर सम्झ अक़ल अल्लाह इंसाननि खे ॾिनो आहे अहिड़ो जबलनि ऐं पहाड़नि खे ॾेई क़ुरान नाज़िल करे हा त उहे सट न सही सघंदा वाक़ई।
असांखे अब अकुल ऐं सम्झ शूर ॾिनो आहे, पर असां क़ुरान सम्झण लाइ तयारु न आहियूं। इहा हक़ीक़त आहे। जहिड़ो नाज़रा पढ़ियोसीं बचपन में कचो सचो उहो ई पिया सॼी उमिरि पढ़ंदासीं। इहा आहे क़ुरान मजीदनि जे मथां मिटियूं चढ़ी वेंदियूं, ॼारा चिंबड़ी वेंदा, महीननि खां पोइ बि पढ़ण जे लाइ तयारु न। ॼण क़ुरान मजीद बेमक़सद आयो आहे, बेमतलब आयो आहे। ढोर ढगो चोरी थी वञे त पियो पियो घुमाईंदो, इल्ज़ाम बोहतान लॻे त पियो को घुमाईंदो, मेड़ में खणंदो, दुकाननि में मथां टंगे छॾींदो बरक़त लाइ, वाड़े में टंगे छॾींदो हिफ़ाज़त जे लाइ, बाक़ी पढ़ंदो न। फरमाए मन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका वनहशुरुहु यौमल क़ियामति अअमा। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। ॿ शयूं थींदसि जंहिं पुठी ॾिनी क़ुरान मजीद खे। हिकु ज़िंदगी हुनजी चैन वारी न हूंदी, चैन ख़तमु। ॿियो अॻे जान में फरमाई त मां क़यामत जे ॾींहुं अखियुनि खां अंधो करे उथारींदोमांसि। तंहिंते उलमा फरमाईंदा आहिनि घटि में घटि नाज़रा ज़रूरु पढ़े, उहो बि सही। 70 साल ॾिनो माए, 60 साल ॾिनो माए, 50 साल ॾिनो माए, काॾे मुंहिंजी नाज़रा बि न पढ़े। और वॾी दावा करण वारा, वॾे शूर जी ॻाल्हि करण वारा, वॾे अकुल जी ॻाल्हि करण वारा, पाण खे दाना सम्झण वारा, हक़ीक़ी दाना उहे न आहिनि जेके वॾियूं ॻाल्हियूं कनि। हक़ीक़ी दाना उहे न आहिनि जेके वॾी उमिरिनि वारा थी वञनि। हक़ीक़ी दाना उहे न आहिनि जेके चेयरमैनीअ जी सीट खटनि। हक़ीक़ी दाना उहे न आहिनि जेके वॾे उहिदे ते फ़ाइज़ थियनि। हक़ीक़ी दाना उहे न आहिनि जेके माण्हुनि सां धोखेबाज़ी कनि, मिठा थी आख़िर में पेर कढनि, पाण खे सियाणो सम्झंदा आहिनि। इहे सियाणा न आहिनि। सियाणा ऐं दाना आहिनि जंहिंखे रब रहमान जो रहमत ऐं बरकत ऐं नूरानियत ऐं हिदायत वारो क़ुरान मजीद सम्झ में आयो। वॾा दाना रब रहमान उहे सॼा आहिनि। इन्हनि घड़नि खे बि यादि कयो ज़रूरु। मां नथो हथ ठोकी ॻाल्हि कयां, क़ुरान मजीद में लिखियो अथई दुनिया में जेकॾहिं को माज़ूर थी वञे त उनखे पोइ बि रिश्तनि जो आसरो आहे, औलाद जो आसरो आहे, भातीअ जो आसरो आहे, भाइरनि जो आसरो आहे, पैसे वारो आहे त नौकरनि जो आसरो अथसि, पाड़े वारनि ऐं दोस्तनि जो आसरो अथसि। अॻे जान में कंहिंजो आसरो ई न। अंधो थी उथे त छा हाल थींदो दादा? शर्म महसूस कंदा आहिनि त हाणे एसड़ी ॾियारी थी वई आहे, हाणे कहिड़ो कारी साहब वटि पढ़ूं। अबा तूं करे बि गुनाह जो कमु थो नी, लॼ नथी अचे। जॾहिं माण्हुनि सां ठगी थो करे शर्म नथो अचे, जॾहिं क़ुरान मजीद खोले थो पढ़णु नथो अचे उते शर्म नथो अचे, कारी साहब वटि वही खोले पढ़ंदे त तोखे शर्म थो अचे। नाज़ुली क़ुरान मजीद प्यारे साईं ते 40 सालनि जी उमिरि खां मुबारक खां बाद में थियो। 60 साल जी उमिरि मुबारक में, 63 साल जी उमिरि मुबारक में पूरो थियो। 63 साल जी उमिरि मुबारक में हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं क़ुरान मजीद जो हाफ़िज़ बणियो।
सब भलारा इं ही हे वरी चवंदो साईं नंढे हूंदे न पढ़िया त चंडराई पोइ का रांदि जो हाणे तूं वॾे हूंदे खेॾंदे तोखे शर्म ईंदो। जेके नादरा न पढ़िया हो मां सभिनी खे हथ ॿधी अर्ज़ो कयां त घटि में घटि नादरा क़ुर मजीद ज़रूरु पढ़। अज़म कयो था, इरादो कयो था इंशा अल्लाह करे। ऐं जेके ग़ैर तजवीज़ सां पढ़ियल हो उहे सुठे पढ़ण जी कोशिशि कयो। क़ुर मजीद खे जेके क़ुर मजीद खे कंहिं हद ताईं सुठो पढ़ंदा त माना ऐं तफ़सीर ॼाणण जी कोशिशि कयो। नावलूं पढ़ो था, फिल्मूं ॾिसो था, ड्रामा ॾिसो था, पार्टनि जा इंतज़ार आहिनि त फलाणो पार्ट अलाए कॾहिं ईंदो। छड़ो बरुकूं रोज़ानो तर्जुमे सां पढ़े तफ़सीर सां पढ़े त बि आसानीअ सां साल में सॼे क़ुर मजीद जो तफ़सीर पढ़ी वेंदो। खणी कुझु कमो पेश वक़्तु हेठि मथे थोरो धको। काथे भी सुकून तलाश कने सुकून कान मिलंदई। फरमाया बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। मसाइल 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 हिकिड़े मां निकिर ॿियो, ॿिए मां निकिर टियों, टे मां निकिर चौथों, आख़िर ज़िंदगी जो है। ठाहिण वारो तो फरमाए मल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। ठाहिण वारो तो चे दुनिया धोखो आहे, वरी दुनिया के हक़ीक़त करे चिंबड़ी पियो आहे। इहो तूं पाण खे धोखे में विझें थो। जंहिं फरमायो आहे धोखो आहे त तूं बि चओ धोखो आहे। हीअ दुनिया कॾहिं बि साथ छॾे वेंदई ख़बर ई न पवंदी। माण्हू कीअं साथ छॾे वेंदा त चवंदा त यार हिन में उमेद ई न हुई, चवंदा हो न यार मां त फलाण ते एतबार कयो, पाण खे वॾो वॾो ठॻो निकिरी पियो। बसि दुनिया जी हक़ीक़त इहा ई अथव। न तुंहिंजी जवानी पायदार, न तुंहिंजी सेहत पायदार, न तुंहिंजो माल पायदार, न तुंहिंजो उहिदो पायदार। ईअं आहे की न? मां अर्ज़ु करे वञा त मूंखे हिकिड़ो ऑफिसर मिलियो, चए साईं दुआ त कजो मूंखे लाहे छॾियो अथऊं कुर्सीअ तां। हा इहे थी दुनिया जा उहिदा। न तुंहिंजी सेहत पायदार, न तुंहिंजो उहिदो पायदार, न तुंहिंजी जवानी पायदार, न तुंहिंजी मिल्कियत पायदार, न तुंहिंजी हयाती पायदार। ख़बर ई न आहे कहिड़ी शइ काथे थी जवाब ॾे। तंहिं करे महिरबानी फरमाए पाण संभाले वञो। हाज़ा बलागुल लिन्नास। ओ हवाल जी बाड़ रखण वारा, मिटनि माइटनि जा हवाल पुछण वारा, फलाणे जो त हवाल ॾे। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि चांहि जा मवाली, के दुनिया में न भंग जा मवाली, के दुनिया में चरस जा मवाली। हिकिड़ा माण्हू हूंदा अथव हवाल जा मवाली। हवाल वठां अॻे जो त कहिड़े हाल में आहे। इहा बसि हुननि जी फितरत में हूंदो आहे। भला हिन जे हवाल वठण सां फ़र्क़ु कहिड़ो पवंदो। गिला, गीबत, चुगली, हवाल तॾहिं फलाणे जो मूंखे ॿाड़ आहे वॾी। माण्हुनि जा हवाल पुछण वारो, दोस्तनि जा पैगाम पढ़ण वारो,
फेसबुक ते हल हला लगी पई आहे, हुआ ख़बर थो जवान पढ़े, हुआ ख़बर थो जवान पढ़े। होॾां जो ख़बर आई आहे उहा छो नथो पढ़े। बल हुआ क़ुरआन मजीद फी लौह महफूज। हाज़ा बलागुल लिन्नास वलियुंज़रू बिही वलियअलमू अन्नमा हुवा इलाहुं वाहिदुं वलियज़्ज़क्कर उलुल अलबाब। शिकारी थो आज़ाद करे पिंजरे मां पखीअ खे, पर पखी न पियो उॾरे। हैरान थियो मां त दर खोलियो थुमांसि, पर पोइ बि नथो उॾरे। किंता ना चयो त पखी ॻाल्हाए, चएसि पियो ताबे परवाज़ नहीं और राहे चमन ही याद नहीं। जॾहिं मुंहिंजो वक़्तु हो उॾामण जो, तंहिं टाइम तो मूंखे पिंजरनि में बंदि कयो। जॾहिं वक़्तु उॾामण जो आहे ई न, हाणे आज़ाद थो करें। आज़ाद त मूंखे करें थो, पर मूंखे पंहिंजनि जा आख़िर यादि न आहिनि, घर ई यादि न आहिनि, तरफ़ ई यादि न आहिनि। ज़ोर ॾेई जान ते उॾामां त सही, पर वञा काॾे, तंहिंजे करे हिते ई पियो आहियां। ताबे परवाज़ नहीं और राहे चमन याद नहीं। अफ़सोस आहे मुसलमान ते पाण खे मशगूल हर तरह सां करे छॾे, जो उन खां क़ुरान मजीद विसरी वियो, रब जो पैगाम विसरी वियो, पंहिंजो मक़सद विसरी वियो। तां त उहा घड़ी ईंदी जो काश हथ न ईंदसि। अलहाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर। तव्हांखे गाफ़िल कयो आहे घणाईअ जे हिर्स तां त पहुतौ तां क़ब्रुनि में। पाण फरमाए क़ुरान मजीद में, तव्हांखे गाफ़िल कयो आहे घणाईअ जे हिर्स। दुनिया भॼ भॼ भॼ, ट्रैफिक लॻी पई आहे रोडनि ते, भॼूं भॼा काॾे था। कुल्लु मन अलैहा फ़ान वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। फ़ानी दुनिया ॿिया ॿिया सुख वठंदई, ॾींहुं राति भॼ भॼा हेॾे कई थी हेॾे आ। को हाल पुछण वारो बि न हूंदई, को क़बर ठाहिण वारो बि न हूंदई, को क़बर यादि करण वारो बि न हूंदई। मुबल्लिग़ इस्लाम फरमाए पियो, मुंहिंजो दोस्त हो, मां जनाज़े में शरीक थियो, मां वरी साल खां पोइ दिलि सट ॾिनी मां वियुमि। मां चयोमांसि मुंहिंजी दिलि थी चए पंहिंजे दोस्त जे क़बर ते दुआ घुरां। फरमाए त हुनजे पुट मूंखे ॿाह खां वरितो क़ब्रिस्तान वठी हलियो, मूंखे 1.5 कलाक घुमाए, पर पीउ जी क़बर न पई लभेसि।
चमा हैफ़ा तुझे हालत जंहिं करोड़नि अरबनि जी मिल्कियत तुझे लाइ छॾी तो उन जी क़बर बि यादि न रखी आहे। तंहिंजे करे त फरमाए कुल्लु मन अलैहा फ़ान वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। पानी दुनिया में न रहंदे बस मां रहंदुमि, तूं न रहंदे। अॼु जेके तव्हांखे ओताकूं आबाद नज़र थियूं अचनि के हिननि जा नक्शा चेंज थी वेंदा। अॼु जेके तव्हांखे ॻोठ आबाद नज़र था अचनि के गैर आबाद नज़र ईंदा। अॼु जंहिं एसी वारे कमरे में सुख थो वठे सुभाणे हिन बेड ते को ॿियो सुम्हंदो। मूंखे ॿुधा केतिरी गारंटी आहे मोबाइल जी, फ्रिज जी, मुंहिंजे एसीअ जी, मुंहिंजे बेड जी? तूं ॿुधाए तुंहिंजी केतिरी गारंटी आहे? हराम हलाल वठण लॻी पिया, बसि हुन सां ठगी, हुन सां फराड, हुन सां कूड़, हुन सां चुगली। अलाए छा छा सिस्टम थी वियो आहे, नथो बयानु करे सघां मां घड़ीअ में। घणो माल गॾाइण खां बाद में फरमाई यहसब अन्न मालहू अखलद, गुमान कंदो आहे घणे माल वारो त मां हमेशह हूंदुमि। इहो गुमान कंदा आहिनि न त हूंदी अथनि कंहिं ते ग़रीब गुरबे ते। इते ई अल्लाह फरमायो कल्ला, ख़बरदार थी, हमेशह न हूंदे। कल्ला लयुंबज़न्न फिल हुतम वमा अदराक मल हुतम। चो इंशाअल्लाह असां सालिह थी क़ुरान मजीद जे ॾसियल रस्ते मुताबिक़ मिठड़े मोहम्मद जा ग़ुलाम थी ज़िंदगी गुज़ारी। अल्लाह सुब्हानहू व तआला जी वहदानियत खे मञे करे ज़िंदगी गुज़ारींदासीं ऐं इस्लाम जे रुकननि ऐं अहकामात जे पासदारी करे प्यारे नबी साईं जे कौल मुबारक खे, अमल मुबारक खे, सुन्नत मुबारक खे ऐं हीअ लफ़्ज़ बि चओ त मिठड़े मोहम्मद जी ख़ुशीअ खे ॾिसी करे ज़िंदगी गुज़ारी। जेके प्यारे साईं जे ग़मगीन करण वारा अमल आहिनि, चओ इंशाअल्लाह उहे न कंदासीं। दोस्तनि जी ख़ुशी अज़ीज़ थी, माउ ऐं अबे जी ख़ुशीअ खे वधीक भाईंदो आहे, भेनरुनि जी ख़ुशीअ खे भाईंदो आहे त उहे ख़ुशि थियनि। हेॾे बि नज़र कंदो कर त मां उहे कम कंदुमि जेके मिठड़े मोहम्मद जे ख़ुशीअ जो बाइस आहिनि, उहे न कंदुसि जेके साईं जे ग़मगीनीअ जो बाइस ऐं रब रहमान जे ख़ुशीअ जो बाइस। फरमाए वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। क़ुरान मजीद जा आशिक़ ढरी सुभान अल्लाह न कनि, ॾाढिया अञा शौक़ में दिल जी मोहब्बत सां ईमानी जज़्बे सां चओ फरमाए वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि
रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जे हुन जी मर्ज़ीअ जी ज़िंदगी गुज़ारी, इहो सम्झी सोची गुज़ारे न बीहणो आहे ऐं इहो ख़्यालु रखी गुज़ारियईं, उनखां ख़ाइफ़ थी गुज़ारियईं, उन जे लाइ साईं न फरमाए मां अहिड़ी जाइ रखी थमांसि जिते बाग़ हूंदसि। अहिड़ी जाइ खपेव न दा, उते छड़ो बाग़ न हूंदा, मेवा न हूंदा, नहरूं न हूंदी, उहा जाइ अथव जिते तव्हांखे इमामनि औलियानि जा त दीदार थींदा, पर इमाम हसन हुसैन सोहणनि जा बि दीदार थींदा। जिते तव्हांखे चइनि यारनि जा त दीदार थींदा, पर मिठड़े महबूब मोहम्मद जो दीदार बि थींदो। उहा जाइ अथव बेश्त जन्नत, जिते तव्हांखे हिन सॼे जहान जे जोड़ण ऐं पालण ऐं ठाहिण वारे बादशाह अल्लाह जो बि दीदार थी। फरमाए हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। रब साईं असां सभिनी खे भलारे महीने जे क़द्र करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। दुनिया सभु दरिया कोको तारूं, तंहिंमें हिकिड़ी लहर लोभ जी, ॿियो आतश जो आड़ा, जिन रिझायो अल्लाह से तरी विया हिन तार मां। सॾे वेंदो सभु को जॾहिं वेंदो साह, छॾे वेंदो सभु को जॾहिं वेंदो साह। न रहंदी का संगत, न रहंदो को चाह, उहा पोख का जेका कमु चई क़बर में। अर्ज़ कर साईं नकी मुंहिंजो नां, नकी मुंहिंजी ज़ात, सभु सूंहं तोखे तुंहिंजी ज़ात सिफ़ात। आऊं कंदो गुनाहगार कहिड़ी कयां वाई वात, मुंहिंजी हीणी ज़ात मिलई मालूम तोखे। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत अस्समीउल अलीम। या रहमान राहिमीन अल्लाह साईं या रहमान राहिमीन अल्लाह साईं जेको कारी साहब क़ुरान मजीद तरावी में पढ़ियो ऐं ॿुधण वारनि ॿुधो, इन मां कमियूं कोताहियूं माफ़ फरमाए, उन्हनि जो पढ़णु ॿुधणु क़बूल फरमाए। या अल्लाह साईं असां यकीनन ओड़ो क़द्र नथा करे सघूं। या अल्लाह असां बेक़दरा, असां इक़रार जुर्म कयूं था। या अल्लाह बसि पंहिंजे रहीमीअ जे आधार ते क़बूल फरमायो ऐं असांखे रमज़ान शरीफ़ जूं पूरियूं पूरियूं बरकतूं नसीब फरमायो। या रहमान राहिमीन अल्लाह हीअ ख़ुशी या अल्लाह साईं सभिनी वालिदैन खे नसीब फर, सभिनी खे बचड़नि पंहिंजनि खे क़ुरान मजीद पढ़ाइण जी तौफ़ीक़ नसीब फर, क़ुरान मजीद जे इल्म जे पढ़ाइण जी तौफ़ीक़ नसीब फर। या रहमान राहिमीन अल्लाह साईं मां समेत सभिनी खे, उन जे भातियुनि खे, उन जे बचनि खे पंहिंजनि प्यारनि बाननि मंझि शुमार करणु फरमायो ऐं उन ते उन्हनि खे क़ाइमु इस्तिक़ामत नसीब फरमाए, उन इस्तिक़ामत ते ई उन्हनि खे घुराइजो। या रहमान राहिमीन अल्लाह साईं प्यारे महबूब साईं जेके भलायूं घुरियूं सभु नसीब फर, जिन बुराइनि खां सोणे पनाह घुरी पनाह नसीब फर। या रहमान राहिमीन अल्लाह जेके मके मदीने शरीफ़ जे ज़ियारत जो शौक़ु रखनि था, उन्हनि खे ज़ियारत नसीब फरमा, नथा रखनि उन्हनि खे बि शौक़ु पैदा करे, उन्हनि खे बि ज़ियारतूं नसीब फरमा। या रहमान राहिमीन अल्लाह साईं असांजे धरतीअ जी हिफ़ाज़त फरमा, असांजे पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा, अंदरूनी बैरूनी साज़िशुनि खां ऐं ख़तरनि खां महफ़ूज़ रखणु। या रहमान राहिमीन अल्लाह असांजे उलमा जी हिफ़ाज़त फरमा, तुलबा जी हिफ़ाज़त फरमायो, दीनदारनि जी मुसलमाननि जी हिफ़ाज़त फर, मसाजिद ऐं मदारिस ऐं ख़ानक़ाहुनि जी हिफ़ाज़त फर। या रहमान राहिमीन अल्लाह साईं
असांजे मुल्क पाकिस्तान के सच्चा हुक्मरान नसीब फर। या अरहमर राहिमीन अल्लाह साईं असांजे मुल्क पाकिस्तान की मईशत के मज़बूत बनायो। या अरहमर राहिमीन अल्लाह साईं ख़ासि करे असांजे पाकिस्तान के अमन वारो बणायो। बाजारा मेहरबान अल्लाह साईं असां सभिनी जा ॿई जहान सुहिणा बणायो। या अल्लाह जेके आया आहिनि जेके वेठल आहिनि जिन ॿुधो आहे या अरहमर राहिमीन अल्लाह साईं हाफ़िज़ साहब जी ॿुधण वारनि ॿियनि बि सभिनी जे दिल जी जाइज़ मुराद पूरी फर। या अरहमर राहिमीन अल्लाह सभिनी खां राज़ी थियो सभिनी जूं ज़रूरतूं ग़ैबी ख़ज़ाननि मां पूरियूं करणु फर। या अरहमर राहिमीन अल्लाह जेके वीचारा मरीज़ आहिनि उनखे सेहत कामिल नसीब। या अल्लाह साईं कारी साहब मूंखे नालो ॿुधायो तुंहिंजो बानो अब्दुल रज़ाक नाले अस्पताल में दाख़िल आहे। या अल्लाह इन बाने सां ख़ैर आफ़ियत वारो मामिलो फर। या अरहमर राहिमीन अल्लाह साईं इन बाने सां ख़ैर आफ़ियत वारो मामिलो फर। जेके भी मरीज़ आहिनि सभिनी खे सेहत कामिल नसीब। या अरहमर राहिमीन अल्लाह साईं जेके वेचारा रिज़्क़ जे तलाश में आहिनि उनखे हलाल रिज़्क़ नसीब। या अरहमर राहिमीन अल्लाह जेके रोज़गार वारनि जे रिज़्क़ में हराम खां बचाए उन्हनि जे हलाल रिज़्क़ में बरकत नसीब फर। या अरहमर राहिमीन अल्लाह साईं असां सभिनी खे पंहिंजनि प्यारनि बाननि मंझि शुमार करणु फरमा। पंहिंजनि मुक़रब बाननि मंझि शुमार फरमा ऐं असां सभिनी खे पंहिंजे मोहब्बत वारे रंग में रंगणु फरमा। या अरहमर राहिमीन अल्लाह साईं प्यारे आका साईं जी सही माना में क़ुरान मजीद जे ॾसियल रस्ते ऐं तरीक़े मुताबिक़ पैरवी नसीब फर। असहाबा इकराम ऐं अहल बैत इज़ाम जी इज़्ज़त नसीब फरमा। दिलनि में प्यार ऐं उन्हनि जे नक्श कदम ते हलण जी तौफ़ीक़ नसीब फर। या अरहमर राहिमीन अल्लाह साईं असां सभिनी खे मस्जिद शरीफ़ वारो बणायो क़ुरान मजीद वारो बणायो। या अल्लाह साईं जीअं चवंदा आहिनि ही माण्हू अल्लाह वारो। या अल्लाह असांखे अहिड़ो बणायो जो या अल्लाह साईं जीअं अल्लामा इक़बाल फरमायो या अल्लाह साईं असांखे अहिड़ो बणायो अहिड़ो बानो बणायो जहिड़ा बाना तव्हां ॾिसणु चाहियो था ओढ़ो बानो असांखे बणायो। या अरहमर राहिमीन अल्लाह साईं असां सभिनी खे कलमे ईमान वारी दौलत सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमाइजो। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। या अरहमर राहिमीन अल्लाह साईं जिते भी मुसलमान मज़लूम आहे उनजी मदद फर। तव्हांजी रहमत कुशादी आहे सभिनी ग़ैर मुसलमान के भी कलमो नसीब ऐं मुसलमाननि खे पूरो इस्लाम नसीब फर। या अल्लाह साईं इन्हनि खे पूरे दीन ते हलण जी तौफ़ीक़ नसीब सभिनी खे। या अल्लाह साईं दिलनि खे तब्दील करणु। या अरहमर राहिमीन अल्लाह साईं रहम फरमायो करम फरमायो बाज फरमायो। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। आमीन बिरहमतिक या